छा थियो आहे? उदास ऐं परेशान लॻी पई। मुंहिंजी तव्हांजो असर कंहिं ते पवे त मां पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं करियां न। तव्हांजे मथां त मुंहिंजी कंहिं ॻाल्हि जो असर पवे ई कोन थो। कॾहिं तुंहिंजी कंहिं दाह जो दाद न कयो आहे छा? जो आलम ख़ान सां दिलि शिकस्त ॻाल्हियूं करे रही है। उन दर्द जो इलाज छो नथा करियो जेको मुंहिंजे हिन दिलि जे अंदरि आहे। दिलि जे अंदरि समझां थो, सभु समझां थो। तुंहिंजे कहिड़े दर्द जी दवा नथी है जो शिकवा पई करे? उहो दर्द आहे, उहो दर्द आहे मुंहिंजे हिन दिलि जे अंदरि। बसि मुंहिंजे हिन घर जे अंदरि उहा पहाज न अचे। बसि छनाज़ तुंहिंजी हिन दर्द भरी दिलि जा पखिया न उॾड़े छॾियां। ज़ख़्म ॾियण खां वधीक तव्हां करे छा था सघो? ज़ख़्मनि जा सूर तो ॾिठिया किथे आहिनि? तो सदाई मुंहिंजी राम दिली ॾिठी आहे। जिन मूं तोखे सूर ॾियण शुरू कया तूं हिकु ॾींहुं बि बर्दाश्त न करे सघंदे। भली कहिड़ा बि ज़ख़्म ॾे, उन्हनि तुंहिंजे सभिनी ज़ख़्मनि खे मां ज़हर सम्झी पी वेंदसि। पर ख़ुदा जे वास्ते ही ॾिस मुंहिंजे हथनि खे। पर हिते मुंहिंजी पहाज इन हलीमा खे इन घर में न आणिजो। ख़ामोश। किथे ईअं न थी जो तुंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ हिते उझाए हलीमा जो ॾीओ न ॿारण शुरू करे छॾियां। हिन ज़ुल्म खां वधीक तव्हां ॿियो करे छा था सघो? छनास मूंखे आपे मां न कढ। छो त तूं जवान बचनि जी माउ आहीं। कुझु पंहिंजी पोड़ाइप जो ख़्यालु कर। किथे किथे छा? किथे आहे तुंहिंजी ज़ुबान न बंदि करे छॾियां हमेशह जे लाइ। हलीमा अची रही है, जेकॾहिं हुन सां का बदकलामी कई तो पोइ आऊं इहे सभु रिश्ता विसारे छॾींदुसि। कंदोसीं उन्हनि कखनि ॾांहुं रवानो जिथां तूं हिते आई हुई। समझां थो, सभु समझां थो।